सुप्रीम कोर्ट के जज जस्टिस सैयद मज़ाहिर अली अकबर नकवी की इस्तीफ़ा मंजूर। सदर पाकिस्तान जस्टिस मज़ाहिर नकवी की इस्तीफ़ा वज़ीर आज़म के एडवाइस से आर्टिकल 179 तहत मंजूर करे वरती। इस्तीफ़ा ॾींदड़ मज़ाहिर अली अकबर नकवी जो चवण हो त मौजूदा हालतुनि में उहिदे ते कम करण मुमकिन नाहे। जस्टिस मज़ाहिर नकवी ख़िलाफ़ शिकायतुनि ते सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास थींदो। शिकायत कंदड़ मियां दाऊद एडवोकेट जज की इस्तीफ़ा के चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। मुस्लिम लीग नून रावलपिंडी, फैसलाबाद, साहिवाल, गुजरापाला, सरगोदा, मुल्तान, बहावलपुर ऐं डेरा गाज़ी खान डिवीज़न जे क़ौमी सूबाई तकनि ते उम्मीदवारनि जो ऐलान करे छॾियो। नून लीग जे सेंट्रल इलेक्शन सेल जे चेयरमैन इसाक डार टिकट होल्डर्स जा नोटिफिकेशन जारी करे छॾिया। टिकट न मिलण ते दानियाल अज़ीज़ दारोवाल जे तख्ता नून लीग उम्मीदवार साम्हूं चूंड विढ़ण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त संदसि घर पारी बि आज़ाद हैसियत में चूंडनि में हिसो वठंदी। एमक्यूएम कराची में क़ौमी ऐं सूबाई तकनि ते चूंडनि में हिसो वठंदड़ उम्मीदवारनि जा नाला फाइनल करे छॾिया। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी नामज़द, फारूक सत्तार ऐं मुस्तफ़ा कमाल क़ौमी तकनि ते उम्मीदवार नामज़द। अमीनुल हक, हुमायूं उस्मान, हफ़ीज़ुद्दीन, रऊफ़ सिद्दीकी, अरशद वोहरा ऐं आसिया इसहाक़ बि चूंड विढ़ंदा।